नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारी में ख़बर ॾींदा हलूं त टंडो मिठा खान में सरवरी जमात जे सवे कारकुननि पारां शहीद मौज़ अली शाह जी अॻुवाणी में एहतजाज कंदे टायरनि खे बाहियूं ॾेई 1 कलाक ताईं खिपरो जाटरी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। इन मौक़े ते अॻुवाण शहीद मौज़ अली शाह, शहीद इनायत अली शाह, मंज़ूर मला ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त नेब गिरदी फौरी तौर बंदि करे सरवरी जमात जे रूहानी रहबर मखदूम जमील ज़मा जे भाउ मखदूम खलील ज़मा खे आज़ाद कयो वञे। हिननि वधीक चयो त न्याज़ी सरकार मखदूम खानदान के पीपी सां वफ़ादारी जी सज़ा ॾेई रही है, पर हिननि खे यादि हुजणु घुर्जे त मखदूम खानदान खे ज़िया जी आमरियत बि न टोड़े सघियो त ही ॿिनि वोटनि ते टंगियल हुकूमत छा थी करे सघे। हिननि मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते मखदूम जलील ज़मा खे आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।